सूरह हामीम सजदा रुकू नंबर 6। क़यामत अचण जी ख़बर अल्लाह जे ई हवाले आहे ऐं संदसि ॼाणप धारा के मेवा पंहिंजनि ॻभियुनि मां न निकिरंदा आहिनि ऐं संदसि ॼाणप धारा का बि मादी न की धुकी थींदी आहे ऐं न की ॼणींदी आहे। ऐं उन ॾींहुं अल्लाह खेनि सॾींदो त मुंहिंजा शरीक जे अव्हां अमीर मुक़ररु कंदा हुओ से किथे आहिनि। चवंदा त तोखे ख़बर ॾिनीसूं त असां सां को बि उन्हनि जो शाहिद कोन्हे ऐं जिन खे हिन खां अॻु दुनिया में पूॼींदा हुआ से खाइनि भुलिजी वेंदा ऐं भाईंदा त खेनि को छोटकारो कोन्हे। माण्हू चङाईअ जे सॾण दुआ घुरण खां न थकिबो आहे ऐं जेकॾहिं खेसि का मदाई पहुचंदी आहे त पोइ आसरो छिनी नाउमीद थींदो आहे ऐं जेकॾहिं खेसि ओखाई पहुचण खां पोइ पाण वटां का बाज चखाईंदा आहियूं त ज़रूरु चवंदो आहे त हीउ मूं ई लाइ आहे ऐं नथो भायां त क़यामत थियणी आहे। ऐं जेकॾहिं आउं पंहिंजे पालणहार ॾांहुं खणी मोटाइबुसि त बि बेशक मूं लाइ वटसि बि ज़रूरु चङी हालत हूंदी। पोइ काफ़िरनि जेकी कयो आहे तंहिं बाबति खेनि ज़रूरु ख़बरदार कंदासूं ऐं खेनि सख़्तु अज़ाब ज़रूरु चखाईंदासूं। ऐं जॾहिं माण्हूअ ते फ़ज़्लु कंदा आहियूं तॾहिं मुंहुं फेराईंदो आहे ऐं पंहिंजो पासो मोड़ींदो आहे ऐं जेकॾहिं खेसि का ओखाई पहुचंदी आहे तॾहिं वॾियूं दुआऊं घुरंदो आहे। ऐं पैगंबर खेनि चयो त अव्हीं ॾिसो त जेकॾहिं क़ुरान अल्लाह वटां हुजे वरी संदसि इनकार करियो त जेको वॾे ज़िद में पियल हुजे तंहिंखां वधीक गुमराह केरु आहे। पंहिंजूं निशानियूं मुल्कनि में ऐं संदनि वजूदनि में खेनि सिघो ई ॾेखारींदासूं तांजो खेनि पधिरो थींदो। बेशक इहो क़ुरान सचो आहे। तुंहिंजो पालनहार काफ़ी न आहे छा जेको सभु कंहिं शइ ते हाज़िर आहे। ख़बरदार बेशक उहे पंहिंजे पालनहार जे मिलण खां शक में पियल आहिनि। ख़बरदार उहो हर कंहिं शइ खे विकोड़ींदड़ आहे।